अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जी आखिरी एपिसोड में आखिरकार छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बिल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे मुराद मथां ज़ोर रखंदो, मुराद खे चवंदो त हाणे जेको शैतान हो उहो हाणे ॿधिजी चुको आहे। हाणे तोखे हर हाल में फ़ैसिले लाइ राज़ी थियणो पवंदो ऐं मां बि हुन पासे रेज़न वारनि खे राज़ी करे वठंदुसि। मुराद चवंदो त रेस जी अव्हां जी मर्ज़ी, अगरि तव्हां फ़ैसिले जी तारीख़ रखो था त मां ज़रूरु हलियो ईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर जेको आहे रेज़न खे चवंदो त अगरि जेकॾहिं असां पहिरियों ई रेस मंसूर जो साथ ॾियूं हा त पोइ एतिरा दुश्मनी न वधनि हा, न ई वरी खून थियनि हा। जे करे हाणे रेस मंसूर जेकॾहिं असांजे मथां ज़ोर रखे थो त पोइ असांखे हाणे हर हाल में हिकु थियणो पवंदो ऐं असांखे हाणे फ़ैसिलो कराइणो पवंदो। जो रेस मंसूर हाणे इहो पियो चाहे त हिते अमन थिए। जेको शैतान हो उहो शैतान खे हाणे रेस मंसूर सोढ़ो करे चुको आहे। हाणे असांखे हर हाल में फ़ैसिलो कराइणो पवंदो। रेज़न चवंदो सोट हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु अची चुको आहे। हाणे असांजूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं असां बि हाणे हिकु थी पवंदासीं। हाणे हिकु मुठ थी रहंदासीं, पोइ हिन मुल्क लाइ अवाम उथारींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त अम्मा सां जेको आहे रेस मंसूर खे पारत कंदो। रेस मंसूर खे चवंदो त हाणे तूं सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो कजां जीअं उन्हनि जे विच में ठाह थी वञे ऐं हीअ ॿीहर लाइ वरी हथियार सिधा न कनि। रेस मंसूर चवंदो त अम्मा सां मां हीअ फ़ैसिलो अहिड़ो त कंदुसि जो हीअ आईंदे लाइ हथियार कॾहिं बि न उथारींदा ऐं वरी कंहिं ॿिए जे ख़िलाफ़ खॾे कोटींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर जेको आहे कूंज खे हाणे अली ख़ान जे हवाले करे छॾींदो रवा ख़ुशी सां। तो उम्मीद आहे त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।